बेपासे काज़ी अहमद खां अवां खे आगाह कयो पिया। ॻोठ शकील चांडियो जे रिवासियुनि जो हमिलो कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुक़ामी सहाफ़ी सिकंदर चांडियो, संदसि सौट हकीम चांडियो ऐं ॿियनि पुलिस थाणे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करायो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। काज़ी अहमद खां ॻोठ शकील चांडियो जे रिवासियुनि जो हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मक़ामी सहाफ़ी सिकंदर चांडियो, संदसि सौट हकीम चांडियो ऐं ॿियनि पुलिस थाणे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करायो। बिरादरीअ जे माण्हुनि संगावती जे मसइले तां हमिलो करे फायरिंग कई। पुलिस जवाबदारनि खे छॾे ॾिनो आहे। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ तयार नाहे। इख़्तियारनि धरणे जो नोटिस वठनि। मक़ामी सहाफ़ी सिकंदर चांडियो, संदसि सौट हकीम चांडियो ऐं ॿियनि पुलिस थाणे अॻियां एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे।